कच्चे जी सरसब्ज़ शादाब ज़मीन जेका कुदरत जो शाहकार तोहफ़ो आहे। बस रुगो हिनखे अमुन आशती जी ज़रूरत आहे। मुसलसल कोशिशुनि कुर्बानियुनि खां पोइ हाणे कच्चे में अमुन जी फ़िज़ा क़ाइमु थी रही आहे। हाणे स्कूल क़ाइमु थियनि पिया ऐं मेडिकल कैंपूं पिणु मुनक़िद थी रहियूं आहिनि। क़ौमी सुञाणप कार्डन ठाहिण जी मुहिम जारी आहे त पोइ अचो त हिन अमुन जी फ़िज़ा खे वधीक सघारो बणायूं। हथियार फिटा करे कलम पंहिंजे ॿारनि जे हथनि में ॾियूं। अचो त कच्चे खे अमुन जो गहवारो बणाए ज़िंदगी खे वापसि वरायूं। मोहतरम वज़ीर दाख़िला सिंध, मोहतरम IG सिंध, मोहतरम DIG सखर ऐं मोहतरम SSP घोटकी पारां अमुन जे पैगाम तहत हथियारनि गोलियुनि खून जे होलियुनि खे ख़ैराबाद करे अमुन वारी ज़िंदगी ॾांहुं वापसि वरूं। अचो त ख़ूबसूरत कच्चे में ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारियूं।